शहदादपुर पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में हाफ फ्राए गिरफ़्तार करण जी दावा। हथियार हथ एसएचओ शहदादपुर ग़ुलाम शबीर दिलवाणी दावा कंदे चयो आहे त जटिया पुलिस बीराणी रोड ते गश्त दौरान चइनि हथियारबंदनि सां पुलिस मुक़ाबलो करे दूबदू फायरिंग बाद हिकु ॾोहारी कशमोर कनकोट जे रहवासी अब्दुर्रहमान वल्द आज़ाद मल्हा खे टंग में गोली लॻण बाद गिरफ़्तार करे वरितो आहे। संदसि टे साथी फरहान शाह, अज़ीज़ चांडियो, रशीद चांडियो फरार थी विया आहिनि, जिन पोयां पिणु पुलिस रवानी कई वई आहे। जल्द उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल जवाबदार जे कब्ज़े मां हिकु बंदूक ऐं कारतूस पिणु हथ कया विया आहिनि। वधीक जांच करे रहिया आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।